श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत है। दोस्तों, अत्यंत ही हर्ष ऐं ख़ुशी सां गॾु असां तव्हांखे ॿुधायूं था कि अॼु चंडे ॾींहुं जयपुर जे शास्त्री नगर झूलेलाल मंदिर में भगवान श्री झूलेलाल साहिब जे चालीहे जे उपलक्ष्य में अॼु तमामु ही सुहिणो ऐं सुठो कार्यक्रम थियो। तंहिंमें कई माताउनि भेनरूं मिली करे लाल जा पंजड़ा ॻाया, गीत ॻाया, भजन इत्यादि थिया ऐं छेॼूं लॻूं ऐं बहिराणा खॼा। दोस्तों, ये ॾाढी हर्ष जी ॻाल्हि आहे, ॾाढे उत्साह जी ॻाल्हि आहे कि शास्त्री नगर जयपुर जे शास्त्री नगर झूलेलाल मंदिर में जेतिरो सुहिणो प्रोग्राम थियो। ऐं जीअं कि असां पहिरें वीडियो में असां चयोसीं कि इहो प्रत्येक मंदर में हुअणो घुरिजे, कारण कि हींअर भॻवान श्री झूलेलाल साहिब जा चालीहो वियो हले। इन में माण्हू अलॻि अलॻि नमूने जा विर्त रखंदा आहिनि, कथाऊं कंदा आहिनि, पूॼा कंदा आहिनि ऐं पंहिंजे हिसाब सां उत्सव मल्हाईंदा आहिनि इन 40 ॾींहंनि में निरंतर। ऐं इन्हनि 40 ॾींहंनि में जेको बि भॻवान श्री लाल साईं वरुण देवता साहिब जा विर्त उपासना या मनोकामना घुरे थो त उहा पूर्ण रूप सां पूरी थींदी आहे। त असां तव्हांखे वीडियो जे माध्यम सां ॾेखारूं पिया कि केतिरी मौज मची पई आहे भॻवान श्री झूलेलाल जे दर ते। अहिड़ी मौजूं सदाईं मचंदियूं रहिनि ऐं हर हिकु झूलेलाल मंदर में अहिड़ा उत्सव थींदा रहनि, छोकी इहे उत्सव ऐं इहे मौजूं ई असांजे युवा वर्ग खे ॿुधाइनि थियूं, भॻवान श्री झूलेलाल जे बारे में सम्झाइनि थियूं। छोकी पंहिंजा वॾा बुज़ुर्ग मंदर में वञनि था या पाण था वञूं या पंहिंजे ॿारनि खे वठी था वञूं त उन्हनि खे हिकिड़ो सम्झ जो मौक़ो थो मिले, भॻवान श्री झूलेलाल जे प्रति हिकिड़ी आस्था थी जगिजे। ये उत्सव रुकना न घुरिजनि, ये प्रत्येक भगवान श्री झूलेलाल जे मंदिर में हलणा घुरिजनि। मां धन्यवाद तो करा मुखी हरीश हेसरानी साहब के जे यो चालीहो जो कार्यक्रम भगवान श्री झूलेलाल मंदिर शास्त्री नगर में कराई। जय श्री झूलेलाल। सतनाम साखी।